अस्सलाम वालेकुम। बारो अज असीं वाहिद लफ़्ज़न जा जमा ठाहिण सिखंदासीं। बोर्ड ते कुछ वाहिद लफ़्ज़ लिखिया आहिनि। असीं छा कंदासीं, जेके वाहिद लफ़्ज़ आहिनि उन्हनि जे आख़िर में जेके अखर इस्तेमाल थियल आहिनि उन्हनि अखरनि जे मथे असीं ज़बर ॾेई उन्ही वाहिद लफ़्ज़ जा जमा ठाहींदासीं। पहिरियों लफ़्ज़ असांखे वाहिद मिलियल आहे सूफ़। छा मिलियल आहे? असीं छा कंदासीं, सूफ़ जे आख़िर में जेको अखर फे आहे उन्ही जे मथे असीं ज़बर ॾेई उन्ही सूफ़ जो जमा ठाहींदासीं। सूफ़ छा ठाहींदासीं? बूट। छा मिलियल आहे? बूट। असीं छा कंदासीं, बूट जो जेको आख़िरी अखर आहे ट, असीं उन्हे ट जे मथे ज़बर ॾेई उन्ही बूट जो जमा ठाहींदासीं। त जमा ठहींदो बूट। अंब। छा आहे? असीं छा कंदासीं, अंब में जेको आख़िरी अखर बे मिलियल आहे असां उन्ही बे जे मथे ज़बर ॾेई उन्ही अंब जो जमा ठाहींदासीं। अंब।